जियां दुनिया में आया आहियूं। अल्लाह ताला फरमाए तो उलाइका अलैहिम सलवातुम मिर रब्बिहिम व रहमह, यही माण्हू आहिनि जिन ते संदन रब वटां रहमतूं बि आहिनि ऐं महिरबानियूं बि आहिनि। व उलाइका हुमुल मुहतदून, ऐं इहे ई माण्हू आहिनि जेके हिदायत वारा आहिनि। जॾहिं उन्हनि खे का मुसीबत पहुचे थी, तकलीफ़ पहुचे थी, हाय घोड़ा कोन था कनि, बेसब्री जो मुज़ाहिरो कोन था कनि, बल्कि चवनि था त असां पाण अल्लाह जा आहियूं, असांखे अल्लाह ॾांहुं ई मोटणो आहे। रब्बुल आलमीन फरमाए थो उन्हनि ते अल्लाह जे तरफ़ां रहमतूं बि आहिनि, महिरबानियूं बि आहिनि, ऐं इहे ई माण्हू हिदायत वारा आहिनि। मिन हमज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। व नब्लूकुम बिश्शर्रि वल खैरि फितनह व इलैना तुरजऊन। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। दुनिया में एक मुसलमान ते, एक मोमिन ते मुसीबतूं ऐं परेशानियूं छो अचनि थियूं? कॾहिं संदसि औलाद गुज़ारे वेंदो आहे, बीमारियूं लॻी वेंदियूं आहिनि, माली नुक़सान थींदा आहिनि, फसल तबाह थी वेंदा आहिनि, घर लुढ़ी वेंदा आहिनि, ज़हनी परेशानियूं लाहक थी वेंदियूं आहिनि। सुवाल तो पैदा थिए त इहे परेशानियूं मुसीबतूं हिकु मुसलमान ते छो अचनि थियूं? छा नऊज़ बिल्लाह अल्लाह ताला पंहिंजे बाननि ते ज़ुल्म करण वारो आहे? छा अल्लाह ताला नाइंसाफ़ी करण वारो आहे? हिकु मुसलमान इन ई शइ जो तसवुर बि नथो करे सघे। जेको रब अर्रहमान आहे, बेहद रहम करण वारो, जंहिंजे रहमत जी का हद ई कोन्हे। जेको अर्रहीम आहे, बार बार रहम करण वारो आहे। ईअं न आहे जो हिकु दफ़ो रहम करे, बल्कि बार बार रहम करे। जेको रब अल गफ़ार आहे, बाननि जा गुनाह ढके थो, बाननि जा गुनाह माफ़ करे थो। सुवाल तो पैदा थिए त पोइ इहे मुसीबतूं हिकु मुसलमान ऐं मोमिन ते छो अचनि थियूं? अल्लाह ताला क़ुरान करीम जे अंदरि केतिरनि ई जायुनि ते, सिर्फ़ु हिकु न, केतिरियूं ई जायूं उन्हनि में अल्लाह ताला पंहिंजी हिकमत खे वाज़े नमूने बयान करे छॾियो आहे। सूरह अल अंबिया आयत नंबर 35, ऐं इन ई आयत में असांखे ॿुधायो वियो आहे त सिर्फ़ु मुसीबत न, बल्कि ख़ुशहाली बि अल्लाह जे तरफ़ां तव्हांजे लाइ आज़माइश आहे। तव्हांखे ज़्यादा दौलत मिलणु, औलाद मिलणु, बहितरीन सेहत मिलणु, इहा शइ बि अल्लाह जे तरफ़ां आज़माइश आहे। जी मुसीबत, बीमारी, तकलीफ़ूं बि अल्लाह जे तरफ़ां आज़माइश आहे। अल्लाह ताला फरमाए थो व नब्लूकुम, ऐं असीं तव्हांखे आज़मायूं था, बिश्शर्रि वल खैरि फितनह, असीं शर सां बि तव्हांखे आज़मायूं था। मुसीबतूं अचनि थियूं, परेशानियूं अचनि थियूं,
वल खैर ऐं भलाई सां बि आज़मायूं था। तव्हांखे खुशहाली मिले थी, दौलत मिले थी, सेहत मिले थी, औलाद मिले थो, दुनिया जूं केतिरियूं ई नेमतूं मिलनि थियूं। अल्लाह ताला फरमाए थो इहा शइ बि नेमत आहे जी मुसीबतूं, इहा शइ बि माना आज़माइश आहे जी मुसीबतूं तव्हां ते अचनि थियूं, उहा बि आज़माइश आहे। मुसीबत बि आज़माइश ऐं ख़ैर ऐं भलाई बि आज़माइश। वरी अल्लाह ताला फरमाए थो व इलैना तुरजऊन, ऐं तव्हां सभिनी जो वरी मोटण मूं ॾांहुं ई आहे। तव्हां सभ जा सभु वरी मूं ॾांहुं ई तव्हां मोटायो वेंदो। सूरह अल बकरा आयत नंबर 155 जे अंदरि अल्लाह ताला असांखे ॿुधायो त हू कहिड़े तरीक़े सां बाननि जी आज़माइश करे थो। फरमाई वलनबलुवन्नकुम, हिते लाम ताकीद जे लाइ, नून ताकीद जे लाइ, असीं ज़रूर ब ज़रूर तव्हांखे आज़माईंदासीं। हिकु ॿी जॻह ते अल्लाह ताला फरमायो छा तव्हां गुमान करियो था ईअं ई जन्नत में हलिया वेंदा? जन्नत का सस्ती शइ आहे जेका बग़ैर आज़माइश से मिली वञे। लाज़मी तव्हां ते आज़माइशूं ईंदियूं। हिते फरमायाई तव्हांखे ज़रूर बि ज़रूर आज़माईंदासूं। बिशै मिनल खौफ वल जू व नक़्सिम मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात। फरमाई कंहिं न कंहिं शइ सां, कॾहिं ख़ौफ़ सां तव्हां ते ख़ौफ़ तारी कयो वेंदो, या बुख सां बुख बि तव्हां ते ईंदी, कारोबार तव्हांजा तबाह थी वेंदा, माल तव्हांजो तबाह थी वेंदो। व नक़्सिम मिनल अमवाल, तव्हांजे माल में कमी थींदी। वल अनफुस, जानिन में तव्हांजो औलाद गुज़ारे वेंदो, वेझा माइट गुज़ारे वेंदा। वसमरात, ऐं मेवनि में कमी थींदी, तव्हांजे फसलनि में बि कमी थींदी। अल्लाह ताला फरमाए थो इन्हनि शयुनि सां असीं तव्हांखे ज़रूर बि ज़रूर आज़माईंदासीं। पर अॻिते अल्लाह ताला बिशारत ॾिनी, फरमायाई व बशिर साबिरीन, पैगंबर तूं उन्हनि माण्हुनि खे बिशारत ॾे जेके सब्र करण वारा आहिनि, साबित कदम रहण वारा आहिनि। अल्लज़ीन इज़ा असाबतहुम मुसीबह, जॾहिं उन्हनि खे का मुसीबत पहुचे थी उहे हाय घोड़ा कोन था कनि, रब जी शिकायत कोन था कनि, अल्लाह जे बारे में बदगुमानी जो इज़हार कोन था कनि, बल्कि छा चवनि था? क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। उहे चवनि था त असां पाण अल्लाह जा आहियूं, असांजो ख़ालिक अल्लाह आहे, असांखे दुनिया में मोकिलण वारो बि अल्लाह आहे। रब जे कॾहिं औलाद खसे वियो, माल खसे वियो, ॿियूं आज़माइशूं आयूं, त असीं पाण ख़ुदि अल्लाह जा आहियूं, ऐं असांखे वरी उन ॾांहुं ई मोटणो आहे, उन ॾांहुं ई वरी वेंदासूं जीअं दुनिया में आया आहियूं। अल्लाह ताला फरमाए थो उलाइक अलैहिम सलवातुम मिन रब्बिहिम व रहमह, इहे ई माण्हू आहिनि जिन ते संदन रब वटां रहमतूं बि आहिनि ऐं महिरबानियूं बि आहिनि। व उलाइक हुमुल मुहतदून, ऐं इहे ई माण्हू आहिनि जेके हिदायत वारा आहिनि। जॾहिं उन्हनि खे का मुसीबत पहुचे थी, तकलीफ़ पहुचे थी, हाय घोड़ा कोन था कनि, बेसब्री जो मुज़ाहिरो कोन था कनि, बल्कि चवनि था त असां पाण अल्लाह जा आहियूं, असांखे अल्लाह ॾांहुं ई मोटणो आहे। रब्बुल आलमीन फरमाए थो उन्हनि ते अल्लाह जे तरफ़ां रहमतूं बि आहिनि, महिरबानियूं बि आहिनि, ऐं इहे ई माण्हू हिदायत वारा आहिनि। वेही सोचियो, इन ई क़ुरान जी आयतनि जी रोशनी में अॼु जॾहिं असां ते मुसीबतूं अचनि थियूं, आया असांजो रवैयो बि साॻियो हूंदो आहे?
छा असां बि अहिड़े तरीक़े सां अल्लाह ताला जे बारे में हुस्न ज़न जो इज़हार कंदा आहियूं? हालांकि दुनिया में रब्बुल आलमीन असांखे मोकिलियो आहे, फरमाई ऐं आज़माईंदुसि, ऐं जेकॾहिं दुनिया जे अंदरि गुनाह कया, लाज़मी इंसान गुनाह करे थो, त वॾे अज़ाब खां अॻु में उन्हनि खे ऐं नंढे अज़ाब जो मज़ो बि चखाईंदुसि। सूरह अस-सजदा आयत नंबर 21 फरमाई वलनुज़ीक़न्नहुम मिनल अज़ाबिल अदना दूनल अज़ाबिल अकबर लअल्लहुम यरजिऊन। वरी बि लाम ताकीद नून बि असीं इन्हनि खे ज़रूर बि ज़रूर चखाईंदासूं वॾे अज़ाब खां अॻु में, जेको क़यामत जो वॾो अज़ाब आहे उन खां अॻु में दुनिया जे अंदरि नंढे अज़ाब जो मज़ो चखाईंदासूं, तां त उहे पंहिंजे रब ॾांहुं मोटी अचनि। ही मुसीबतूं छो अचनि थियूं? तां त इंसान पंहिंजे गुनाहनि खां तौबा करे रब जे आॾो झुकी पवे, रब जे आॾो पाॾाए पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी अल्लाह खां तलब करे, इस्तिग़फ़ार करे, तौबा करे। अल्लाह ताला फरमाए थो दुनिया जे अंदरि जेकॾहिं फसाद पकड़जनि था, उनजो सबब छा आहे? सूरह अर-रूम क़ुरान जी 30 नंबर सूरत, उनजी आयत नंबर 41 अल्लाह ताला फरमाए थो ज़हरल फसाद फिल बर्रि वल बहरि बिमा कसबत ऐदिन नास लियुज़ीक़हुम बाज़ल्लज़ी अमिलू लअल्लहुम यरजिऊन। अल्लाहु अकबर, केॾी क़ुरान करीम जे अंदरि वॾी ॻाल्हि आहे। अल्लाह ताला फरमाए थो खुश्की ते पाणी में, चाहे खुश्की हुजे चाहे दरिया हुजनि, पाणी हुजे, हर जाइ ते फसाद पखड़जी वियो माण्हुनि जे हथनि जी कमाई जे करे, संदन गुनाहनि जे करे, अमलनि जे करे। अॼु वेही पंहिंजो पाण तजज़ियो करियूं त छा असांजो मुआशिरो नेकी जे रस्ते ते गामज़न आहे या गुनाहनि जे रस्ते ते? वेही पंहिंजो पाण फ़ैसिलो करियूं। केतिरा माण्हू आहिनि जेके नमाज़ पाबंदी सां पढ़नि था ऐं केतिरा आहिनि जेके नमाज़ जा तारिक आहिनि। जॾहिं तव्हां अंदाज़ो लॻाईंदो त आउं सम्झां थो, तक़रीबन महसूस थींदो त 70-80% त नमाज़ जा तारिक आहिनि, सही नमूने सां नमाज़ पढ़नि ई कोन था। वॾो तादाद बेनमाज़ी आहे, बिना शक शुबे, बग़ैर शक शुबे जे। के हिकु शहर जो तजज़ियो करियो, नमाज़ जुमा जो टाइम थिए थो, ही हफ़्ते में हिकिड़ी नमाज़ अचे थी, ज़ोहर नमाज़ तव्हां ॾिसो मस्जिद में घणा माण्हू हूंदा आहिनि? हिकु मस्जिद जे अंदरि 40, 45, 50, 100 माण्हू वध में वधि। ऐं पाड़ो चेक करियो, शहर न, उन ई पाड़े जे अंदरि दुकाननि ते, घरनि जे अंदरि घिटियुनि में घणा माण्हू आहिनि जेके वेठा आहिनि, नमाज़ अदा कोन था कनि। वॾो तादाद बेनमाज़ी, वॾो तादाद बग़ैर रोज़े जे। रमज़ान जो महीनो अचे थो, घणा माण्हू जेके रोज़ा रखंदड़ हुजनि असांजे मुआशिरे में, तव्हां नऊज़ बिल्लाह अल्लाह जी शिकायत करियो था त अल्लाह असां ते मुसीबतूं छो थो आणे? कॾहिं तव्हां पंहिंजो पाण जाइज़ो वरितो आहे त मूं रब जी इताअत कई आहे या कोन कई आहे? मूं अल्लाह जे रसूल जी इताअत कई आहे या कोन कई आहे? जॾहिं तव्हां जाइज़ो वठंदो तॾहिं मालूम थींदो तव्हां रब जा नाफ़रमान आहियो, प्यारे पैगंबर जा नाफ़रमान आहियो, इल्ला माशा अल्लाह, मगर थोड़ा माण्हू। अक्सर नमाज़नि जा तारिक, अक्सर रोज़नि जा तारिक, ऐं उनजो ऐनी गवाह आहियां। मूंखे यादि आहे 2011 जे अंदरि असां वटि सिलाब आयो, ॿोॾ थी, बरसातूं। ज़िले सुजावल जा केतिरा माण्हू पंहिंजा घर छॾे बदीन जे अंदरि आया। रमज़ान जो अज़ीम बाबरकत महीनो हो ऐं रोज़ाने आऊं सुबुह खां वठी 2 पहरनि ताईं रोज़े जी हालत में 18 कैंपूं आऊं चेक कंदो हुउसि, विज़िट कंदो हुउसि। रोज़े जी हालत में 18 कैंपूं
ऐं मूंखे यादि आहे, चङी तरह यादि आहे, हर जाइ ते हर कैंप जे अंदरि 2 पैरनि जे टाइम ते मानी तयारु थींदड़ हुई। माण्हू मज़े सां चांहियूं पीअनि था, कांब कढियो कचहरियूं वेठा कनि, ऐं इन इलाइक़े जा माण्हू घुटको खाइनि पिया, पान खाइनि पिया, थुकीनि पिया। ईअं चइजे त रोज़े जो नामो निशान कोन्हे। हू घोड़ा घोड़ा करियो था त बुखायल आहियो, पोइ जॾहिं बुखायल आहियो तॾहिं त रोज़ो रखो, जॾहिं बुखायल आहियो तॾहिं त रोज़ो रखो। पर उन हाल में बि क़ौम जी अक्सरियत मूं अखियुनि सां ॾिठो बग़ैर रोज़े जी हुई। पोइ अल्लाह जो अज़ाब कोन ईंदो? कंहिं हुक्म कयो आहे तव्हांखे त रोज़ा रखो? या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून। ऐं ईमान वारो तव्हां ते रोज़ा फ़र्ज़ कया विया जी अॻिनि ते फ़र्ज़ कया विया, मन तव्हां मुत्तक़ी परहेज़गार कयो, लअल्लकुम तत्तकून। हुक्म कंहिंजो आहे? मौलवी जो आहे? अल्लाह जो कमु आहे। अक़ीमुस सलात कंहिंजो हुक्म आहे? अल्लाह जो कमु आहे। नमाज कायम कई, वातु ज़कात, ज़कात अदा करियो। हलिया वञो मुआशरे जे अंदरि घणा माण्हू ज़कात कनि था, अदा कनि था। तव्हांजे सिंध जे अंदरि त अल्लाह रहम फरमाए ज़कात अदा करण वारा तमामु थोरा माण्हू मिलंदा। ही जेके किरोड़नि जी गाॾी में चढ़ी घुमनि पिया, किरोड़नि अरबनि जा बंगला अथनि, बैंक बैलेंस अरबनि जो आहे, इन जे क़रीब वञी ॾिसो ज़कात बदा कोन कंदा। जॾहिं फसल लहंदो आहे कॾहिं ग़रीबनि जो हक़ अदा कयो? घर में सोन पियल आहे, उनजी ज़कात इन्हनि अदा कई? केतिरा आमदनी जा ज़राए कॾहिं इन्हनि हिसाब किताब कयो त मूं ते ज़कात केतिरी फ़र्ज़ थिए थी? ज़कात अदा करण जे लाइ तयारु कोन्हे। पोइ माल हिननि जो तबाह कोन थींदो, बर्बाद कोन थींदो? न नमाज जी अदायगी, न रोज़े जी पाबंदी, न ज़कात जी अदायगी। अञा अॻिते वधूं त ॿिया केतिरा अहिड़ा गुनाह जेके असांजा उहे दोस्त बि कनि था जेके चवनि था त साईं असां ग़रीब आहियूं। ग़रीबनि खे जेकॾहिं मौक़ो मिले थो न, हथ पेर लॻनि था त कमी इहे बि कोन था कनि। मतां तव्हीं सम्झो सिर्फ़ु वॾा दौलतमंद ज़ालिम आहिनि, न, इहे बि कमी कोन था कनि। मौक़ो मिले त इहे बि ज़ुल्म कनि था, चोरियूं कनि था। ईअं कोन्हे त ग़रीब आहिनि, आदतन चोरी कनि था, धंधो धाड़ी बि करे सघनि था, कोन कंदा। चोर के माज़ूर कोन हूंदा आहिनि, सभु ॾटा मुटा हूंदा आहिनि। चोर मज़दूरी करे सघनि था लेकिन चोरी कंदा, बेईमानी कंदा, ड्यूटी पूरी कोन कंदा। जेकी कुझु हिननि खां पुॼे थो सो पाण बि कनि था। सिर्फ़ु दौलतमंद न, ग़रीबनि जे अंदरि बि कमी कोन्हे। सिर्फ़ु मौक़ो मिले अल्लाह जा अज़ाब कोन ईंदा, अल्लाह जा अज़ाब कोन ईंदा। वालिदैन जी ख़िदमत जो हुक्म आहे। ॿुधायो घणा माण्हू आहिनि जेके पंहिंजे वालिदैन सां सुहिणो सलूक कंदा हुजनि, ख़ुसूसन असांजे मुआशरे में। दोस्तनि ते, बदमाशनि ते लखे रुपया लुटाईंदा, वारदा वीचारी खे करे दवा जा पैसा बि कोन ॾींदा, इल्ला माशा अल्लाह। कपिड़नि जो वॻो वठी कोन ॾींदा, बल्कि अहिड़ा बदनसीब आहिनि वीचारी पोड़ी जा 25,000 निकिता, ज़ालिम पाण खणी उनखे तबाह कंदा आहिनि। उतां ई खणी वेंदा बैंक में जा कढी पैसा तबाह। घटिताई इहे बि कोन था कनि। अल्लाह ज़ुल्म करण वारो कोन्हे। क़ुरान जूं आयतूं तव्हांखे पढ़ी ॿुधायां रब्बुल आलमीन छा फरमायो। अल्लाह ताला फरमाए थो सूरह नहल जी 118 नंबर आयत, फरमाई वमा ज़लमनाहुम वलाकिन कानू अनफुसहुम यज़लिमून। अॻियूं जेकी क़ौमूं तबाह थियूं उन ते अल्लाह जा अज़ाब आया। रब्बुल आलमीन बाद में छा फरमायो आख़िर में, त असां उन्हनि ते ज़ुल्म कोन कयो, असां उन्हनि ते ज़ुल्म कोन कयो, उहे पंहिंजी जानियुनि ते ख़ुदि ज़ुल्म करण वारा हुआ,
पंहिंजे नफ़्सनि ते ख़ुदि ज़ुल्म करण वारा हुआ, मुशरिक हुआ न। अॼु ग़रीबनि में बि केतिरा आहिनि जेके शिरक जे अंदरि ग़र्क़ आहिनि, केतिरा ग़रीब आहिनि जेके शिरक जे अंदरि ग़र्क़ आहिनि, पंहिंजे रब खे विसारे गैरुल्लाह जे दरवाज़नि ते ठोकरूं खाइनि था। छा उहे ज़ुल्म कोन पिया कनि? शिरक सभ खां वॾो ज़ुल्म आहे, यादि रखी छॾियो। हिकु जॻह ते फरमाई सूरह निसा जी 40 नंबर आयत, इन्नल्लाह ला यज़लिमु मिस्काल ज़र्रतिन, बेशक अल्लाह ज़रे बराबर ज़ुल्म नथो करे। ये कुरान जो आयत आहे। इन जी रोशनी में पंहिंजो पाण खे ॾिसो, पंहिंजो पाण जो जाइज़ो वठो। रब्बुल आलमीन फरमाए थो ज़र्रे बराबर अल्लाह ज़ुल्म नथो करे, कंहिंसां बि न। सूरह हूद जी 117 नंबर आयत फरमाई वमा कान रब्बुक लियुहलिकल क़ुरा बिज़ुल्मिन व अहलुहा मुस्लिहून। तव्हांजो रब अहिड़ो कोन्हे जो ॻोठनि खे तबाह करे, नाहक तबाह करे, ऐं उते जे रहण वारा इस्लाह कंदड़ हुजनि, उते जे रहण वारा सही हुजनि, इस्लाह कंदड़ हुजनि, ऐं रब उन्हनि खे तबाह करे। अल्लाह अहिड़ो कोन्हे, माना उन्हनि खे तबाह करे थो जेके ज़ालिम हूंदा। इस्लाह करण वारनि खे कॾहिं न, जेके इस्लाह कंदड़ हूंदा आहिनि तिन खे तव्हांजो रब कॾहिं हलाक न कंदो आहे। उन्हनि खे हलाक करे थो जेके फसादी आहिनि। फरमायाई सूरह आल इमरान जी 182 नंबर आयत, ऐं केतिरनि जायुनि ते आयत मौजूद आहे, अल्फाज मौजूद आहिनि, व अन्नल्लाह लैस बिज़ल्लामिल लिल अबीद। बेशक तव्हांजो रब बाननि ते कुझु बि माना कंहिं बि क़िस्म जो ज़ुल्म करण वारो कोन्हे, कंहिं बि क़िस्म जो ज़ुल्म करण वारो कोन्हे। फरमायाई सूरह यूनुस जी आयत नंबर 44, इन्नल्लाह ला यज़लिमुन्नास शैआ। बेशक अल्लाह इंसाननि ते कुझु बि ज़ुल्म नथो करे, वलाकिन्नन्नास अनफुसहुम यज़लिमून, बल्कि माण्हू ख़ुदि पंहिंजी जानियुनि ते ज़ुल्म कनि था। अल्लाह ज़ुल्म करण वारो कोन्हे, बल्कि इंसान पंहिंजी जानियुनि ते ख़ुदि ज़ुल्म करण वारा आहिनि। ऐं आफ़तूं छो थियूं अचनि? सूरह निसा जी 79 नंबर आयत पढ़ंदो हला, अल्लाह ताला फरमाए थो मा असाबक मिन हसनतिन फमिनल्लाह। तव्हांखे का बि भलाई पहुचे थी अल्लाह जी तरफ़ां। अॻिते छा फरमायई? वमा असाबक मिन सय्यातिन फमिन नफ्सिक। तव्हांखे का बि बुराई पहुचे थी तव्हांजे पंहिंजे तरफ़ां, तव्हांजे पंहिंजे तरफ़ां आहे। तव्हां वेही पंहिंजो जाइज़ो वठो, तव्हां रब जी इताअत कई आहे, तव्हां मालिक जो चयो मञियो आहे? न तौहीद, शिरक में ग़र्क़, न नमाज़नि जी पाबंदी, न रोज़ा, न दौलतमंद ज़कात अदा कनि, न वालिदैन सां उसने सुलूक, ऐं न वरी पंहिंजे मुसलमान भाइरनि सां उसने सुलूक। अल मुस्लिम अखुल मुस्लिम, मुसलमान मुसलमान जो भाउ आहे। ला यज़लिमुहुम, उन्हनि सां ज़ुल्म कोन थो करे। वला युस्लिमुहुम, दुश्मन जे हवाले कोन थो करे। वला यख़्ज़ुलुहुम, उन्हनि खे बेयारो मददगार कोन थो छॾे। वेही सोचियो, असां ज़ुल्म कोन था करियूं, जंहिंखे मौक़ो मिले थो, घटि ताईं केरु बि कोन थो करे, जंहिंखे बि मौक़ो मिले थो, चाहे दौलतमंद हुजे चाहे ग़रीब हुजे, जेकॾहिं मज़दूरी करे थो सुबुह जो 8 बजे खां 5 बजे ताईं, उहा बि ईमानदारी सां कोन थो करे। केतिरो टाइम सिगरेट वेठो पिए, बीड़ी वेठो पिए, रुगो मालिक हटियो न आहे, ही कमु छॾे वेही रहंदो। इल्ला माशाअल्लाह के चंद ईमानदार मज़दूर हूंदा, मौक़ो मिलियो कमु कोन कंदो, मौक़ो मिलियो चोरी कंदो, अव्हांजे दुकान मां चोरी कंदो। त मूंखे ॿुधायो, वेही पंहिंजो पाण ते नज़र विझो त असीं पाण चङा आहियूं? हू रब जेको असांजो अर रहमान अर रहीम आहे, उहो त कॾहिं बि ज़ुल्म करण वारो कोन्हे, कॾहिं बि न। असांजे अंदरि कमियूं आहिनि, असां पाण बि चङा कोन आहियूं। हा, आज़माइश बि थिए थी, ऐं किन जे लाइ मुसीबत अज़ाब बणिजो वञे। हाणे फ़र्क़ु कीअं करे? भई ॾिसो न, हींअर
बरसात आहे ऐं इहो यकीन सां चवां थो असां वटि जेके बरसातूं वठियूं आहिनि अल्हम्दुलिल्लाह रहमत वारियूं बरसातूं, वॾियूं रहमत वारियूं। ईअं चइजे त असांजा साहिब इक़्तिदार उन्हनि हथनि सां इन बरसातनि खे ज़हमत बनायो, बाक़ाइदे रिथाबंदी सां हथनि सां इन ई ख़ैरी बरसात खे, रहमत वारी बरसात खे हिननि माण्हुनि अवाम जे लाइ ज़हमत बनायो। तव्हां पुछंदा कीअं? तव्हांखे ॿुधायां, तव्हां जूं जेके ही सिम नाला आहिनि, तव्हां जूं जेके नहरूं आहिनि, इन्हनि जे लाइ हर साल अरबे रुपयनि जी बजेट अचे थी, किरोड़नि जी न, अरबे रुपयनि जी बजेट अचे थी। इन जी खाती कई वञे, इन्हनि जा बंद मज़बूत कया वञनि। ऐं पुछां थो के हिकु सिम नाले या नहर जी खाती थिए थी? सालनि खां तव्हां ॾिठो आहे? सालनि खां तव्हां ॾिठो आहे त खाती थी आहे? खाती थी आहे। सही सिधी ॻाल्हि आहे त कैपेसिटी वधे हा, गुंजाइश वधे हा, पाणी जो ज़्यादा मिक़दार बिना नुक़सान जे लंघे वञे हा, मज़बूत जेकॾहिं बंद ॾिया वञनि हा, पाणी कॾहिं ॿाहिरि टपी कोन अचे हा। पोइ छा चऊं? हथनि सां अवाम खे ॿोड़ियो वञे थो। ऐं इहे पैसा जेके अरबे रुपए अचनि था, यादि रखो, मूंखे यकीन आहे पूरी नॉलेज जे सिलसिले में इहे तव्हांजा वॾनि खां वठी हेठि ताईं खाइनि था, हेठिए लेवल खां वठी वॾनि ताईं। उहे जेके वेठा आहिनि कराची में हुजनि या इस्लामाबाद ताईं हुजनि, पहिरीं वॾो हिसो उहे खणनि था। बिल्कुलु सेफ पैसा आहिनि, का ख़बर माण्हुनि खे कोन थी पवे अरबे रुपया मंज़ूर थिया, अवामुन नास खे ख़बर ई कोन्हे। सभु विराए पहिरीं वॾा खणनि था, उन खां पोइ हेठियूं, उन खां पोइ हेठियूं, उन खां पोइ अञा हेठियूं, तव्हांजो आख़िर ताईं उहे पैसा विराइजनि था। अरबे रुपया तव्हांजा चट कया वञनि था। इहे जेकॾहिं ख़र्च थींदड़ हुजनि हा त इहे रहमत वारियूं बरसातूं आहिनि, तव्हांखे कॾहिं नुक़सानु कोन पइजे हा। ऐं पोइ जॾहिं ॾिसंदा आहिनि त अञा बि कुझु नुक़सानु कोन थियो आहे, ख़बर अथव हथनि सां घारा हणनि था। मूंखे 2011 यादि आहे, सुजावल खां घारो हणी पाणी टोड़ियो वियो ऐं केतिरा ॻोठ माना कोशिशि हुई त ही जेके कारखाना आहिनि तिन खे ॿोड़ियो वञे। हिन साल बि ईअं थियो। हथनि सां घारा छो था आया वञनि ख़बर अथव? जॾहिं पाणी वेंदो पोइ पिन शुरू थींदी, सभिनी दुनिया जे सफ़ीरनि खे जहाज़ में विहारियो वेंदो। हाणे विहारियो अथनि न, जहाज़ में विहारे पोइ ॾेखारींदा, ॾिसो असांजी हालत बाबा कहिड़ी आहे। कोई पिनंदा, अरबे खरबे रुपया मिलंदा, पर इहे खरबे रुपया ग़रीबनि ताईं कोन पहुचंदा। मूंखे यादि आहे 1999 बहितरीन जनरेटर आया, बहितरीन जेके खेमा आया जिन जे अंदरि एयर कंडीशन बि हुआ, सभु शयूं मथां ई कल्टी थी वियूं। ग़रीबनि खे छा मिलियो मूंखे ॿुधायो? हींअर बि इहे थींदो, इमदाद शुरू थी वई आहे। जहाज़ में विहारे घुमायो पियो वञे सफ़ीरनि खे, बाबा नुक़सानु ॾिसो, छो त हथनि सां नुक़सानु कयो वञे थो, ता त पैसा मिलनि। हाणे पैसा मिलनि पिया, मिलंदा ऐं पोइ को फ़र्क़ु ईंदो? को बि फ़र्क़ु न। का शइ ग़रीबनि ताईं चंद किलो अटे जा पहुचंदा, बाक़ी जेके बि क़ीमती शयूं आहिनि इहे सभु पाण खणी वेंदा आहिनि। इहे त ख़ुशि था थियनि त मुसीबतूं अचनि, ख़ुशि थियनि था। इन जे बहाने इन्हनि खे खरबे रुपया मिलनि था। यादि रखो, खरबे रुपया इन्हनि खे मिलनि था। अल्लाह अकबर। मूंखे ॿुधाई अल्लाह जूं रहमतूं जिन खे ही ज़ालिम ज़हमत बनाइनि था। दुनिया जा केतिरा मुल्क तव्हांजे साम्हूं बरसातूं वसनि थियूं, उन खां पोइ ॿुधायो का शइ उते आहे? ही चाइना जे अंदरि एॾियूं ज़ोरदार बरसातूं, हेॾा वॾा सैलाब, पर वही अंदाज़ो लॻायो एतिरा इंतज़ामात उन्हनि जा आला आहिनि, आख़िर में ख़बर पए थी 20-25 माण्हू मसुनि में मुआ आहिनि। 20-25 माण्हू मुश्किल सां, सॼो मुल्क चंद ॾींहंनि खां पोइ बहाल थियो वञे। ऐं असां वटि महीननि ताईं माण्हू वीचारा लोढ़ींदा रहनि था, ग़रीब वीचारा ॿाहिरि वेठा आहिनि, हीअ अयाशूं कनि पिया। वही असां सोचियूं अल्लाह ज़ुल्म करण वारो कोन्हे, कॾहिं बि न। हू त वॾो महिरबानी आहे। असीं पाण जेके से माना इन अज़ाब जा पंहिंजो पाण खे हक़दार बनायूं था। कॾहिं कॾहिं वरी माण्हू चवंदा आहिनि, साईं भला ॻाल्हि ॿुधो त
ये वीचारा ग़रीब सिर्फ़ मुतासिर छो था थियनि, अमीर मुतासिर छो नथा थियनि? ग़रीबनि जा घर बि वञनि था, माण्हू ॿुॾनि था, वीचारा बेयारो मददगार आहिनि, घरनि खां ॿाहिरि वेठा आहिनि, कोई दौलतमंद छो बचियल आहिनि? जेकॾहिं तव्हां चओ था आज़माइश आहे त इहे छो था बचनि? इहा असांजे दोस्तनि जी नासमझी आहे, दीन जो नाक़िस फ़हम आहे, दीन जो अणपूरो फ़हम आहे। उन्हनि खे इहा ख़बर कोन्हे त अज़ाब सिर्फ़ सैलाब ऐं बरसात जो नालो न आहे। मुंहिंजो जुमिलो यादि रखिजो वरी बि, अज़ाब सिर्फ़ बरसात या सैलाब जो नालो कोन्हे। अज़ाब जूं केतिरियूं ई सूरतूं आहिनि, केतिरियूं ई सूरतूं आहिनि। असां वटि हथनि सां इहे अज़ाब पैदा कया वञनि था, कॾहिं कॾहिं 8 साल या 10 साल, ठीकु आहे, 8 या 10 सालनि खां पोइ। पर जिन जो ज़िक्र तव्हां करियो पिया त दौलतमंद आहिनि, वॾा MP आहिनि, MNA आहिनि, इन्हनि ते 24 कलाक अज़ाब आहे। हुननि ते 8-10 सालनि खां पोइ हिननि ते 24 कलाक। गणप करे ॿुधायां, पहिरीं ॻाल्हि त मूंखे ॿुधायो, हींअर जेकॾहिं ही बरसातूं सैलाब हे घर खां निकिरण जहिड़ा ॿाहिरि रहिया आहिनि? घर खां ॿाहिरि निकिरण जहिड़ा रहिया आहिनि? किन बहानो कयो आहे त बीमार आहे, ख़बर आहे, माण्हू थुक बुझो कंदा, गार गंद कंदा। तव्हां ॾिसो पिया सोशल मीडिया ते इन्हनि खे गारियूं ॾिनियूं वञनि थियूं, ग़लीज़ गारियूं। ऐं नथो सम्झां तारीख़ जे अंदरि के ॿिए माण्हू खे ॾिनियूं वयूं हुजनि जेतिरियूं हिननि खे हिन ॾींहंनि जे अंदरि ग़लीज़ गारियूं ॾिनियूं वञनि पियूं। छा अल्लाह जो अज़ाब कोन्हे? हिकिड़ो ॿारहाड़ी जो माण्हू उथी चवे, नाला ज़िक्र कोन थो करे हुन गार जो, ॿारहाड़ी जो हिकिड़ो माण्हू उथी हिन खे कची गार ॾे, लखे माण्हू सोशल मीडिया ते ॾिसनि, छा इहो अल्लाह जो अज़ाब कोन्हे? इज़त धूड़ थी वई न। दुनिया में सभ खां क़ीमती शइ इंसान जी इज़त, हिन जी इज़त धूड़ थी चुकी आहे। लानत, मलामत, ग़लीज़ गारियूं मां भेण ते, मूंखे ॾिसो सोशल मीडिया ते छा हिननि जी हालत आहे। इहा अल्लाह जो अज़ाब कोन्हे? जेके ॿाहिरि निकिरनि था त हिन खे माण्हू गले मां जलीनि था, गारियूं ॾियनि था। वञी सोशल मीडिया ते ॾिसो छा माण्हुनि हिननि जी वेधन कई आहे हिननि सां। छा अल्लाह जो अज़ाब कोन्हे? अचो ॿियो अज़ाब हिननि ते। तव्हां सम्झो था त एयर कंडीशनड कमरे में वेठा आहिनि, एयर कंडीशनर हिननि जूं गाॾियूं आहिनि, 1000 एकड़ हिननि जी ज़मीन आहे। इहे अल्लाह जा बानो पंहिंजे घर जे अंदरि पंहिंजे पसंदि जो खाधो बि खाई कोन था सघनि, पसंदि जो ताम बि खाई कोन था सघनि। सण बि कोन्हे खाइणो, मिठाण कोन्हे वापराइणी, लूणु कोन्हे खाइणो, गोश्त कोन्हे खाइणो, ही शइ कोन्हे खाइणी, हू शइ कोन्हे खाइणी। ये वीचारा मिस्कीन जेके वेठा आहिनि हर शइ मज़े सां खाइनि पिया। तव्हां जिन खे सम्झो पिया त ख़ुशकिस्मत आहिनि, इहे पंहिंजी मर्ज़ी जो खाधो बि खाई नथा सघनि। इहो अज़ाब कोन्हे? पंहिंजी मर्ज़ी जो ताम वापराए नथा सघनि। अञा तव्हांखे ॿुधायां, ही ग़रीब मिस्कीन वीचारा जेके पटड़ी ते सुता पिया आहिनि, हींअर मच्छरनि में बि हिननि खे निंड अचियो वञे, मच्छरनि में बि हिननि खे निंड अचियो वञे। लेकिन जिन खे तूं सम्झी थो वॾा ख़ुशकिस्मत आहिनि, इन्हनि खे एयर कंडीशन कमरे जे अंदरि बि निंड कोन थी अचे। यकीन ॼाणो, बुक गोरियुनि जा खाइनि था, टंकोलाइज़र, तॾहिं मस मस वञी हिननि खे निंड अचे। इहा हिननि जी हालत आहे। अज़ाब कोन्हे? तो अज़ाब सिर्फ़ सैलाब खे सम्झो आहे, तो अज़ाब सिर्फ़ बरसात खे सम्झो आहे। हीअ अज़ाब कोन्हे, हीअ त 24 कलाक मुसलत अज़ाब, सॼो साल। अञा अॻिते हलो, इन जी हालत वञी तव्हां ॾिसो, कोटनि जूं पेशियूं भरे भरे, माना त हेरिंग्स जे अंदरि अची अची इहे ज़हनी मरीज़ बणिजी ॻाल्हि आहे। ॾिठो आहे न कीअं हिनखे खणी था अचनि कोटनि जे अंदरि, कीअं पेशियुनि ते अचनि था, हली कोन सघंदा आहिनि, थिड़ंदा ईंदा आहिनि, ॿाह मां झले वठी ईंदा आहिनि।
अल्लाह जो अज़ाब कोन्हे? केॾो वॾो अल्लाह जो अज़ाब आहे। लगातार कोर्टनि जूं पेशियूं। तव्हीं त मज़े सां पोइ पंहिंजे घर वेठा आहियो, ठीकु आहे, अल्लाह जे पनाह कॾहिं परेशानी अचे थी 8-10 सालनि खां पोइ। हीअ त 24 कलाक अज़ाब जे अंदरि आहिनि। ऐं सभ खां वॾो अज़ाब आउं तव्हांखे ॿुधायां हिननि ते कहिड़ो आहे। इहो अहिड़ो अज़ाब आहे जेसीं कब्र में नथा पहुचनि पोइ त अञा ॿियो अज़ाब शुरू थींदो, पर इहो अज़ाब त लगातार जारी रहंदो जेसीं जीअर आहे। कब्र में पहुचण खां पोइ ॿिया अज़ाब। उहो अज़ाब कहिड़ो? दौलत ऐं माल जो हिर्स। अञा खपे, अञा खपे। हालत ॾिसो पिया हिननि जी। ढप नथा, खरबे रुपया मुल्क जा खाई विया आहिनि, लेकिन अल्लाह सदा ॾिनी आहे, ढपनि कोन था, अञा हिननि जो पेट कोन थो भरिजे। इहा रब जी वॾी सदा हिननि ते, वॾो अज़ाब आहे जो मुतमिन थी नहीं कोन था, ढपनि ई कोन था। ऐं इहा एॾी ख़तरनाक सदा आहे जो चरे वांगर सॼो ॾींहुं सुबुह जो जीअं उथनि था सुम्हण ताईं इहा तलब आहे त अञा पैसो अचे, अञा पैसो अचे, अञा दौलत अचे। ॾिसो पिया न, जेके बजेटूं अचनि थियूं सभु बजेटूं खायो वञनि। तव्हांजे शहर जे म्युनिसिपल कमेटी जी किरोड़नि जी बजेट आहे। मुलाज़िमनि खे पगार ॾियण खां पोइ बि हर महीने तव्हांजे बजेट में किरोड़े रुपया बचनि था, लेकिन शहर में को कमु आहे? मथां खां वठी हेठि ताईं हिननि जी पती आहे। मथां खां वठी हेठि ताईं खाई नथा। इन्हनि जा बब भरजनि ई कोन था। पेट इन्हनि जो भरजे ई कोन थो ज़ालिमनि जो। हक़ माण्हुनि जो खाइनि था, अल्लाह जे अज़ाब खां कॾहिं छुटंदा ई कोन। इहो हक़ ग़रीबनि जो आहे, जेके ज़ालिम रोज़ खाइनि था, इन जो पेट नथो भरिजे। तव्हांजो शहर धूड़ थियो पियो आहे। आउं चवंदो आहियां जेकॾहिं इहे ज़ालिम 5 लख बि जेकॾहिं महीने ते ख़र्च कंदा, अॼु तव्हांजो शहर चमकंदड़ हुजे। 5 लख बि ख़र्च कोन था कनि। पाण खाइनि था, जेके हिननि जा उम्मीदवार सियासी उहे खाइनि था, मथे मिनिस्टर ताईं, पोइ अॻियां हिननि जा जेके वॾा वेठा आहिनि उहे खाइनि था, हिते सरकारी ऑफिसर खाइनि था। सभिनी खे हर महीने हिसो पती मिले थो, पर असांजी क़ौम माठ। वरी बि जॾहिं इलेक्शन थींदी, चङा मुड़ुस थी ईंदा, वोट वरी बि न मिले। ही क़ौम सुधरंदी कॾहिं? जेके लुटेरनि खे नथी सुञाणे त इहे ई लुटेरा आहिनि जिन असांजा पैसा लुटिया आहिनि, जिन असांजा हक़ खाधा आहिनि। लेकिन माठ 2-3 ॾींहं फ़िलहाल गारियूं ॾींदा, 2-3 महीना गुज़रिया, तंहिंखां पोइ सभु शयूं विसरी वियूं, वरी बि ईंदा त वोट इन्हनि जा। जॾहिं इन्हनि जो हाल आउं ॾिसंदो आहियां, अल्लाह अकबर, मूंखे यादि आहे अल्लाह जे प्यारे पैगंबर जो फरमान अखियुनि जे साम्हूं अचो वञे, ऐं दिलि मां बेख्तियार माना इहा आवाज़ निकिरंदो आहे त केतिरे क़दुरु मुंहिंजे प्यारे पैगंबर जो फरमान सचो आहे। अल्लाह जे नबी जो फरमान केतिरे क़दुरु सचो आहे। पाण सुगरा फरमाइनि था, लौ कान लिइब्न आदम वादियान मिन मालिन लब्तगा सालिसा। बुखारी जी रिवायत। इब्न आदम खे 2 जेके वादियूं मिली वञनि माल सां भरियल, भरियल हुजनि माल सां, 2 वादियूं मिली वञनि। वादी चइबो आहे 2 जबलनि जे विच में हिकिड़ो वॾो जेको हिसो इलाइक़ो हूंदो आहे, हुनखे वादी चइबो आहे। अहिड़ियूं 2 वादियूं मिली वञनि, माल सां भरियल हुजनि, ढपंदो कोन। लब्तगा सालिसा, चवंदो अञा 3 खपे, अञा 3 घुर्जे। ऐं 3 ते बि हू इक्तफ़ा कोन कंदो, 3 ते बि बस कोन कंदो। पाण शुगरा फरमाए, वला यमलउ जौफ इब्न आदम इल्ला तुराब। इब्न आदम जो पेट सिर्फ मिट्टी भरींदी, कब्र जी मिट्टी भरींदी। माल माल कंदा रहंदा, कॾहिं कोन ढापंदा जेसीं कब्र में दाख़िल थींदा। कब्र जी मिट्टी हिननि जो पेट भरींदी। हिननि जो पेट दुनिया में भरबो ई कोन। अखियुनि सां ॾिसूं पिया, अखियुनि सां असीं ॾिसूं पिया।
केतिरो माल खाइनि था, लेकिन उनजे बावजूद इन्हनि जो हिर्स ख़तमु कोन थो थिए, ॾींहों ॾींहुं वधंदो वञे। तंहिंजे करे मतां तवी सम्झो त इहा अल्लाह जे अज़ाब खां बचियल आहिनि। हुननि ते अज़ाब कॾहिं कॾहिं अचनि था, 8 साल 10 साल कॾहिं 12 साल, वरी चंद महीननि में अल्लाह रहम करे ख़तम बि थियो वञनि, पर हिननि तां अज़ाब त हटे ई कोन थो, 24 कलाक आहे। हाणे हिकिड़ो इंतिहाई अहम नुक़्तो आहे, आज़माइश अज़ाब सूरत हिकिड़ी आहे। कॾहिं माइट गुज़ारे वेंदा, औलाद गुज़ारे वेंदो, माली परेशानियूं ईंदियूं, बनी ॿारो तबाह थी वेंदो हलियो, दुकान तव्हांजो तबाह थी वेंदो हलियो, बीमारियूं लॻंदियूं, एक्सीडेंट थींदा। हाणे सुवाल थो पैदा थिए फ़र्क़ु कीअं कजे? आया आज़माइश आहे या अल्लाह जी पकड़ आहे? फ़र्क़ु कीअं कजे? बज़ाहिर ॿई शयूं साॻियूं आहिनि। हिकिड़ो अहम नुक़्तो उलमा लिखियो आहे, जॾहिं का मुसीबत जे बिलफर्द हाणे सैलाब ॿोॾ तव्हांजे दिलि जे अंदरि अल्लाह जी मोहबत अॻे खां वधी वञे, दीन ॾांहुं लाड़ो वधी वञे, नमाज़नि जा पाबंद थी वञो, नेकिन जा पाबंद थी वञो, बुरायूं छॾे ॾियो, रब जे बारे में उसने ज़न क़ाइमु थी वञे, सम्झी वठो अव्हां जे लाइ आज़माइश हुई। अव्हां लाइ आज़माइश हुई, तकलीफ़ आई, पर उन तकलीफ़ तव्हांखे पंहिंजे रब खां परे कोन कयो, उन तकलीफ़ तव्हांखे रब जे वेझो करे छॾियो। नमाज़नि जी पाबंदी थी वई, बुरायूं तव्हां छॾे ॾिनियूं, तव्हां अल्लाह जे रस्ते में सदक़ात ऐं ख़ैरात खे शुरू करे छॾियो, नेकी जा कम अॻे खां तव्हां ज़्यादा करण लॻा, अल्लाह सां तव्हांजी मोहबत वधी वई, रब जे बारे में तव्हांजो हुस्न ज़न क़ाइमु थी वियो त मुंहिंजो रब कॾहिं ज़ुल्म करण वारो कोन्हे, मुंहिंजी पंहिंजी कोताही हूंदी, माना आज़माइश आहे। पर जेकॾहिं इन ई मुसीबत ते अचण खां पोइ तव्हां रब जे बारे में बदगुमान थी वञो, जीअं हींअर के कनि पिया बदबख़्त, अल्लाह मूं ते आफ़त छो आंदी, मूं कहिड़ा ॾोह कया, सम्झी वठे त अल्लाह जे पर अज़ाब आहे। छा तूं फ़रिश्तो आहीं? तो गुनाह कोन कया आहिनि, तो रब जूं हदूं कोन टोड़ियूं आहिनि, तो रब जी नाफ़रमानी कोन कई आहे, तो हुकूकुल इबाद में धड़ो कोन आयो आहे जो चवीं थो मूं कहिड़ा गुनाह कया। वेझो वञी पाण ॾिसंदासीं उहो गुनाहनि में ग़र्क़ हो। जेकॾहिं सम्झो इन मुसीबत खां पोइ त निमाज़ूं बि छॾे ॾियो। मूं अहिड़ा माण्हू ॾिठा, निमाज़ उन्हनि शुरू कई, अहिड़ा बदनसीब हुआ, का तकलीफ़ आई निमाज़ूं छॾे वञी विया। माना हू सम्झंदा निमाज़ पढ़ां त रुॻो दौलत ई दौलत मूंखे मिले पई, माल ई माल मिले पियो, कॾहिं मूं ते परेशानी अचे ई न। केॾा जाहिल आहिनि। अल्लाह जा बाना ही रब दुनिया क़ाइमु कई आज़माइश लाइ। जेकॾहिं सभिनी नेकोकारनि खे दुनिया में अरबे रुपया मिली वञनि त हिते हिकिड़ो काफ़िर हुजे हा, पोइ सभु नेकोकार बणिजी वञनि हा। यार दीन में ईंदासूं, पैसा जाम मिलंदा, सभु ख़ुशहाल थी वेंदासूं, बीमारियूं दूर थी वेंदियूं, औलाद थींदो, पुट थींदा, माल मिल्कियत वधी वेंदी, दुनिया में हिकिड़ो बि काफ़िर कोन हुजे हा, सभु नेकोकार बणिजी वञनि हा। पर तव्हां ॾिसो मोमिन ते त आज़माइशूं वधीक ईंदियूं आहिनि, बीमारियूं वीचारे खे लॻी वेंदियूं आहिनि, औलाद गुज़ारे वेंदो आहे, दुकान कॾहिं कॾहिं वीचारनि जा ख़तमु थी वेंदा आहिनि, बनी ॿारा तबाह थी वेंदा आहिनि, पर उनजे बावजूद हू दीन ते क़ाइमु रहंदा आहिनि। पाण सुगरनि छा फरमायो, अल्लाह जे बाननि में सभ खां सख़्तु आज़माइश पैगंबरनि जी थींदी आहे। छो? सभ खां नेकोकार बाना, सभ खां वधीक आज़माइश। पोइ पाण सुगरा फरमाइनि था जेतिरो ईमान उनजो ज़्यादा, उन हिसाब सां उनजी आज़माइश थींदी। ईमान ज़्यादा सख़्तु ऐं पुख़्तो हूंदो, आज़माइश सख़्तु थींदी। ईमान घटि हूंदो, कमज़ोर हूंदो, आज़माइश कमज़ोर थींदी। पहिरीं पैगंबरनि खे ॾिसो, अल्लाह जे बाननि में सभ खां अफ़ज़ल केरु आहे? मोहम्मद रसूलुल्लाह साहब। को शक आहे? पर आज़माइशूं तकलीफ़ूं घणियूं। मके जे शहर में जिते 40 साल रहिया, अमीन सादिक क़ौम चवंदी हुई तौहीद जी तबलीग जी शुरूआत कनि था, अल्लाह जे नबी खे पत्थर हया विया, धक हया विया। बुखारी जी रिवायत आहे, नमाज़ पढ़नि पिया, हिकिड़े बदबख़्त घुटो अची ॾिनो। हिकु दफ़े नमाज़ पढ़नि पिया, मथनि हिकिड़ी ओझ जेका रखी वई उठजी, घुटा ॾिना विया, धक हया विया, ओझरियूं रखियूं वयूं। अञा आज़माइशूं पंहिंजे महबूब शहर खे छॾण ते मजबूर कयो वियो, मके। अञा आज़माइशूं
टे न्याणियूं ज़िंदगी में गुज़ारे वयूं, टे पुट गुज़ारे विया, चाचो गुज़ारे वियो, घरवारी गुज़ारे वई। अञा आज़माइशूं। मदीने आया, ख़ौफ़ जो आलम हूंदो, दुश्मन कंहिं बि टाइम ते हमलो करे सघे थो। सहाबा राति जो पहरा ॾींदा। जंग उहद जे अंदरि तव्हां ॾिसो 70 जलीलुल क़दर सहाबा शहीद थिया। केॾी वॾी आज़माइश आहे। जंग खंदक में ॾिसो घेरो करे विया काफ़िर। अल्लाह ताला फरमाए थो मुस्लमान जी दिलियूं निड़गट खे अची पई थियूं, निड़गट खे अची पई थियूं दिलियूं। छा हालत हूंदी? आज़माइश आया कोन्हे। चाचो हमज़ा शहीद कयो वियो, लाश जो मुसल्ला कयो। चाचो अञा आज़माइशूं ॾिसो, अज़ीम सहाबा शहीद कया विया। ऐं माली परेशानी केतिरी, वफ़ात कनि था संदन ज़रा 30 सा जवन जा, उन जे बदिले हिकिड़े यहूदी वटि गिरवी रखियनि। ॿ महीना थींदा, घर में टांडो कोन भरंदो। अबू तला अंसारी जी घरवारी चवे थी, अबू तला जा अल्लाह जे नबी जो आवाज़ तमामु जेको सुमनात हीणो हो, लॻे थो त अल्लाह जे रसूल केतिरनि ॾींहंनि खां मानी कोन खाधी। अबू तला चवे थो प्यारे पैगंबर खे बुख जे करे मूं पासा वराईंदे ॾिठो। छा मुक़ाम आहे अंदाज़ो लॻायो, पर आज़माइशूं ॾिसो। कॾहिं रब खां परे थिया, कॾहिं रब जे बारे में नऊज़ बिल्लाह बदगुमान थिया, कॾहिं बि न। इब्राहिम अलैहिस्सलाम तव्हां ॾिसो, उहो इब्राहिम अल्लाह फरमाए थो असां जंहिं बि ॻाल्हि में आज़मायो इब्राहिम पूरो नथो। अल्लाह हुक्म कयो पंहिंजो वतन छॾे वियो। अल्लाह हुक्म कयो उहो पुट जेको दुआऊं घुरी रब खां हासिल कयो हुआ ई उनखे ज़बह करण लाइ तयारु थी वियो। अल्लाह हुक्म कयो वक़्त जे बादशाह सां टकराइजी वियो। अल्लाह हुक्म कयो पंहिंजे पीउ क़ौम सां टकराइजी वियो। अल्लाह हुक्म कयो पंहिंजे नंढड़े पुट घरवारी खे गैर आबाद इलाइक़े में छॾे रवानो थी वियो। आज़माइशूं तूं ॾिसो, पर कॾहिं पंहिंजे रब खां बदगुमान थिया। अयूब अलैहिस्सलाम खे बीमारियूं वकोड़े वयूं, कॾहिं रब खां बदगुमान थियो। ज़करिया अलैहिस्सलाम खे पुट न पियो ॼमे, कॾहिं अल्लाह खां बदगुमान थियो। यूनुस अलैहिस्सलाम मच्छी जे पेट में पइजी वियो, कॾहिं रब जे बारे में बदगुमानी कयाई। मूसा अलैहिस्सलाम खे ख़तरो आहे जान जो, फिरौन जहिड़े ज़ालिम सां मुक़ाबले में, कॾहिं अल्लाह खां बदगुमान थियो। नूह अलैहिस्सलाम घरवारी मुशरिका, पुट मुशरिक, क़ौम दुश्मन, कॾहिं अल्लाह खां बदगुमान थियो। सहाबा किराम ते ॾिसो, अल्लाह अकबर, कीअं उन्हनि दीन जे लाइ क़ुर्बानी ॾिनी। जेकॾहिं माण्हू पढ़ाए त पूरो जुमो हुन ते माण्हू पढ़ाए सघे थो इंशाअल्लाह, कॾहिं पढ़ाए बि अल्लाह जी तौफ़ीक़ सां। एॾियूं आज़माइशूं आयूं, लेकिन उहे माण्हू कॾहिं दीन खां परे कोन थिया, पंहिंजे रब खां परे कोन थिया, कॾहिं रब खां परे कोन थिया। एॾियूं आज़माइशूं असां ते कहिड़ियूं आज़माइशूं आयूं। पाण सुगरा फरमाईंदा अॻिन उम्मतनि जे अंदरि जॾहिं को माण्हू ईमान आणींदो हो, तौहीद क़बूल कंदो, छा कंदा हुआ, उनखे लोह जी फड़ियुनि सां उनजो गोश्त उनखे माना जिस्म तां लाहींदा हुआ। लोह जूं फड़ियूं उन तां उन्हनि जे ज़रिए गोश्त खे टुकड़ा टुकड़ा करे जिस्म तां लाहींदा हुआ, पर अल्लाह जी तौहीद खां कोन फिरिया। ज़मीन में अधु दफ़न करे मथां उन्हनि जे आरो वाहियो वियो। पाण सुगरा फरमाईंदा अधो अधु कयो वियो, अल्लाह जी तौहीद खां कोन हटिया। हेॾियूं क़ुर्बानियूं मूंखे ॿुधायो, हेॾियूं आज़माइशूं, कॾहिं बदगुमान थिया। अल्लाह जा बानो जॾहिं मुसीबतूं अचनि थियूं, माण्हू हमेशह पंहिंजो जाइज़ो वठे त मूं में कोताहियूं कहिड़ियूं, मूं में कमज़ोरियूं कहिड़ियूं, पंहिंजूं कोताहियूं दूर करियूं। हा, जेकॾहिं मुसीबत खां पोइ बि तव्हां पंहिंजे रब जे वेझा थियो पिया, दीन जे वेझा थियो पिया, सम्झी वठो अल्लाह जी तरफ़ां आज़माइशूं। रब जे बारे बदगुमान कोन आहियो, पर जेकॾहिं रब जे बारे में बदगुमान थी विया, अल्लाह खां परे थी विया, अल्लाह जे दीन खां परे थी विया, सम्झी वठो तव्हांजी पकड़ थी वई। माण्हू कॾहिं पंहिंजे रब खां दूर न थिए, कॾहिं रब खां बदगुमान न थिए। जेतिरो अल्लाह असांजो ख़ैर ख़्वाह आहे न, एतिरा असीं पाण बि पंहिंजा ख़ैर ख़्वाह कोन आहियूं। एतिरा असीं पंहिंजा ख़ैर ख़्वाह कोन आहियूं जेतिरो अल्लाह असांजो ख़ैर ख़्वाह आहे। उहो नथो चाहे त मुंहिंजो बानो जहन्नम में वञे। हिकिड़ी माउ नथी चाहे त पंहिंजे बचड़े खे बाहि में उछलायां। अल्लाह कीअं चाहींदो त पंहिंजे बाने खे बाहि में उछलायां? जेसि ताईं बानू ख़ुदि नालाइक न थी वञे, उनजो हक़दार न थी वञे। त दोस्तो, आज़माइशूं जेके अचनि थियूं असांखे सम्झाइण जे लाइ,
असीं रब जे बारे में हुस्न ज़न रखूं ऐं सभ खां पहिरीं पंहिंजो जाइज़ो वठूं अदा आऊं कहिड़ो चङो मुड़ुसु आहियां, मूं रब जूं केतिरियूं हदूं टोड़ियूं आहिनि। असीं हुकुमराननि खे बि उन्हनि खे बि घटि वधि ॻाल्हायूं था, तनक़ीद निशानूं बनायूं था, मञूं था, चङा उहे बि कोन्हनि, इलाह माशाअल्लाह को हुजे, घणो करे त कोन्हनि, पर उन सां गॾोगॾु अवाम जी हालत बि ख़राबु आहे न। अवाम वरी कहिड़ो चङो आहे, वॾो तादाद अलाह जे दीन खां दूर आहे। पोइ चवंदा आहिनि जहिड़ी रैयत हूंदी हुकुमरान बि ओढ़ा ई थींदा, हुकुमरान बि रैयत मां थींदा आहिनि, मथां त कोन ईंदा। जॾहिं रैयत जो वॾो तादाद दीन खां दूर बेदीन हुजे त हुकुमरान बि अहिड़ा ई ईंदा न। जॾहिं हुकुमरान नेक हुजनि, रैयत सुठी हुजे, हुकुमरान नेक हुजनि त अल्लाह जूं रहमतूं वसंदियूं आहिनि। अल बिदाया व निहाया हाफ़िज़ बिन कसीर रहमतुल्लाह अलैह अज़ीम किताब आहे। आख़िरी वाक़ियो बयानु करे ऐं पंहिंजो दर्स माना ख़तमु कंदुसि। इहो 8वीं या 7वीं सदी हिजरी जो स्पेन जो हुकुमरान हो सुल्तान अब्दुर्रहमान अन नासिर। सुल्तान अब्दुर्रहमान अन नासिर स्पेन जो हुकुमरान हो। उन दौर जे अंदरि जामिया मस्जिद जेका हुई उन जो ख़तीब इमाम काज़ी मुंज़िर बिन सईद रहमतुल्लाह अलैह, वॾो नेक माण्हू। हिकु दफ़े बरसाति न पई वसे, ॾुकार पइजी वियो। ॾुकार जे ज़रिए अल्लाह आज़माईंदो आहे। ॾिसो ॾुकार सैयदना उमर बिन ख़त्ताब जे दौर जे अंदरि बि आयो, ॾुकार थी पियो। सैयदना अबू बकर सिद्दीक़ जे दौरे ख़िलाफ़त में एॾा नेक इंसान, पर ॾुकार आज़माइश थींदी आहे। सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम दौर जे अंदरि ॾुकार बि चए थो आज़माइशात मुंहिंजा बाना अल्लाह चाहे थो मुंहिंजा मोट नथा आहिनि न। ही क़ुरान पढ़ंदा वञो, जिते किथे तव्हांखे लफ़्ज़ मिलंदा लअल्लहुम यरजिऊन, मन ये मोटी अचनि अल्लाह ॾांहुं। असां पकड़ कयूं था छाजे लाइ? मोटी अचनि रब ॾांहुं, लअल्लहुम यरजिऊन। तव्हांखे इहे लफ़्ज़ बार बार क़ुरान में मिलंदा। काज़ी मुंज़िर बिन सईद ॾांहुं सुल्तान अब्दुर्रहमान नासिर हिकिड़ो माण्हू मोकिलियो त वञी काज़ी साहिब खे चयो त मींहं निमाज़ पढ़ाए। काज़ी मुंज़िर बिन सईद रहमतुल्लाह अलैह वटि जॾहिं उहो माण्हू पहुतो त सुल्तान अब्दुर्रहमान नासिर मूंखे मोकिलियो आहे, तव्हां अल्लाह खां दुआ घुरो त अल्लाह ताला मींहं वसाए ऐं सुकार थी वञे, ॾुकार ख़तम थी वञे। काज़ी मुंज़िर बिन सईद रहमतुल्लाह अलैह सुवाल कयो उन माण्हू खां त जॾहिं तूं उतां निकितो आहीं त बादशाह कहिड़े हाल में हो? सुल्तान अब्दुर्रहमान नासिर कहिड़े हाल में हो? जी काज़ी साहब उन वक़्तु सजदे में हो ऐं रोई रहियो। अल्लाह अकबर, वक़्त जो हुक्मरान रोई रहियो हो। ऐं सुल्तान अब्दुर्रहमान नासिर जे ज़बान ते इहे लफ़्ज़ हुआ जेके मूं ॿुधा, ऐं मुंहिंजा परवरदिगार मुंहिंजे गुनाहनि जी सज़ा पंहिंजी मख़लूक़ खे न ॾे। आऊं गुनाहगार आहियां, आऊं ख़ताकार आहियां, मुंहिंजे गुनाहनि जी सज़ा तूं पंहिंजी मख़लूक़ खे न ॾे। काज़ी मुंज़िर बिन सईद चयो मोटी वञ, अल्लाह ॾिस कीअं थो बरसाति वसाए। अञा मोटियो बरसाति शुरू थी। काज़ी छा चयो? इज़ा ख़श जब्बारुल अर्ज़ रहम जब्बारुस समा। जॾहिं दुनिया जो हुकुमरान नियाज़मंदी इख़्तियार कंदो आहे, निवड़त इख़्तियार कंदो आहे, इनकिसारी इख़्तियार कंदो आहे, त आसमान जो बादशाह पंहिंजे रहमतनि जा दरवाज़ा खोले छॾींदो। ख़ुशख़बरी खणी वञ, अल्लाह बरसाति वसाईंदो। उहो माण्हू चवे थो मोटियो अञा आहियां, बरसाति शुरू थी वई। अंदाज़ो लॻायो जॾहिं हुकुमरान अल्लाह जे साम्हूं झुकी पवनि त केॾो रब महिरबान थिए। पर उन सां गॾो गॾु हुकुम आहे त रैयत बि झुकी पवे। असां जेकॾहिं बेदीन हुजूं ऐं असां तलब करियूं त हुकुमरान बि के चङा थी वञनि, नामुमकिन त कोन्हे, पर ॾुखी ॻाल्हि आहे। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे रैयत बेकार हूंदी आहे, नेक माण्हू अची वेंदा आहिनि, ईअं बि थींदो आहे। तंहिंजे करे नामुमकिन कोन्हे, पर हिकिड़ी ॾुखी ॻाल्हि आहे। ज़रूरी आहे त असां पंहिंजो पाण खे तब्दील करियो था। ठीकु आहे, हुकूमतियूं कोताहियूं कमज़ोरियूं कंहिंखां बि लिकल कोन्हे, कंहिंखां बि लिकल कोन्हे। असीं सूरत हाल ॾिसूं पिया, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ी तलब आहे त माल खपे, ॿी हिननि जी का बि तलब कोन्हे। दुनिया जा पुॼारी आहिनि ऐं पेट हिननि जो भरिजे ई कोन थो, खर ॿे रुपया चिट करे विया आहिनि, लेकिन अहिड़ी बीमारी लॻल अथनि जेका बीमारी ख़तमु थियण जो नालो ई कोन थी वठे। दीन ते हुजनि हा, अल्लाह जे रसूल जी सीरत खे साम्हूं रखनि हा, त कॾहिं इहा तलब हुजे हा त मुंहिंजो प्यारो पैगंबर कहिड़े हाल में ज़िंदगी गुज़ारे। अल्लाह जे रसूल दुआ घुरी, अॼु पाण उहा दुआ घुरूं था, अल्लाहुम्म अहयीनी मिस्कीनन व अमितनी मिस्कीनन वहशुरनी फी ज़ुमरतिल मसाकीन। ऐं मुंहिंजा रब ज़िंदा रखी दुनिया में
मिसकीनी जी हालत में मूंखे ज़िंदा रखजा, मूंखे मौत अचे त मिसकीनी जी हालत में अचे, ऐं जॾहिं क़यामत ॾींहुं मूंखे उथारी त मिसकीननि जी जमात सां गॾु उथार। अल्लाह जे नबी दौलतमंदनि सां गॾु उथण जी तमन्ना कोन कई, मिसकीनी जी हालत में ज़िंदा रहा। अल्लाह अकबर, ये अल्लाह जे नबी जी दुआ आहे, असांजे लाइ सबक़ आहे त असीं हा अल्लाह खां एतिरी दुआ माना घुरूं त मुंहिंजा रब एतिरी दौलत ॾे कंहिंजा मोहताज न हुजूं, कंहिंजा मोहताज न हुजूं, पाण तुंहिंजे रस्ते में ख़र्च कयूं, वठण वारा न हुजूं, ॾियण वारा हुजूं। अल्लाह खां माण्हू इहा दुआ घुरी सघे थो। तंहिंजे करे दोस्तो, ही जेके आज़माइशूं अचनि थियूं, मुसीबतूं अचनि थियूं, असांजे लाइ आई ओपनर आहिनि, अखियूं खोलण वारियूं आहिनि। असीं पंहिंजूं अखियूं खोलियूं। मोमिन अखियूं बंदि करे दुनिया में कोन हलंदो आहे। अबू दरदा रज़ी अल्लाह अन्हु सहाबी आहे, हिकु दफ़े वेठल आहे, हिकिड़ो माण्हू जेको सो ढगनि जो जोड़ो काए वञे पियो, हिकिड़े ढगे अड़ी कई, न पियो हले। उन मालिक छा कयो, उनखे लठ सां ॾाढी कुट कढियाई, लठ सां मार कढियाई उनखे। अबू दरदा रज़ी अल्लाह अन्हु वेठल जेके दोस्त हुआ तिन खे हिकिड़ी सम्झाणी ॾिनी, कहिड़ा अज़ीम इंसान हुआ। उन चयो त इन वाक़े में बि तव्हां लाइ सम्झाणी आहे, इबरत आहे, नसीहत आहे। कहिड़ी त जे ढगे मालिक जो चयो मञियो उहो सदा खां बची वियो, ऐं जे ढगे नाफ़रमानी कई धणी जी उनखे सदा मिली। अबू दरदा छा थो चवणु चाहे, अल्लाह जी इताअत कंदो जेको असांजो मालिक आहे, अल्लाह जे अज़ाब खां बची वेंदो। पर जेकॾहिं रब जी तव्हां नाफ़रमानी कई त पोइ तव्हां कोन बचंदो। अल्लाह ताला खां दुआ आहे, अल्लाह ताला असांजे दीन ते इस्तक़ामत ॾे। इन्हनि आज़माइशनि जे अंदरि अल्लाह ताला असांखे अल्लाह जे बारे में उसने ज़न रखण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, रब ॾांहुं रुजू करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वाख़िरु दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।